अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ सां गॾु मां आहियां सारंग लतीफ़। अचो त नज़र विझूं अॼु जी अहम ख़बरूं। हैदराबाद सिंध तरक़ पसंद स्टूडेंट फेडरेशन पारां STP हाउस जे शहीद कमाल रहमो हाल में 4 मार्च शागिर्द जदोजहद जे हीरोज़ खे बेटा पेश करण लाइ पुरवकार तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब जी सदारत 4 मार्च जे हीरो कामरेड यूसुफ लिगारी कई। उन मौक़े ते STP वाइस चेयरमैन हैदर शानी, ज़ुल्फ़कार हालीपोटो, बख्तावर जाम, एडवोकेट गुलामला चांग, एडवोकेट सचल एवान, अब्दुल रज़ाक उमरानी, डॉक्टर सुमार मंगरियो, आशिक सोलंगी, कादिर चन्ना, शागिर्द अॻवान जाम मेहदी रज़ा सेतो ऐं ॿियनि शिरकत कई। तक़रीब खे ख़िताब कंदे कामरेड यूसुफ लिगारी चयो, अॼोके ॾींहं ते 1967 में शागिर्दनि ते एहतिजाज ॾोह में तशद्दुद कयो वियो ऐं अॼोके ॾींहं ते समूरनि शागिर्दनि जी जदोजहद ते शागिर्द यूनियन बहाल कई वई आहे। ऐं शागिर्दनि खे मुबारकबाद ॾियां थो। हैदर शानी चयो त 4 मार्च ते आमिर तरफ़ां कारो कानून मढ़ियो वियो हो, जंहिंजी मामा यूसुफ अॻवानी कई हुई। ऐं शागिर्दनि जी जदोजहद खे सलाम पेश कयां थो। ज़ुल्फ़कार हालीपोटो चयो त तमामु सुठी ॻाल्हि आहे जो असां पंहिंजे हीरोज़ खे यादि करे रहिया आहियूं। शागिर्द यूनियन ऐं तंज़ीमुनि खे बहितर करण जी ज़रूरत आहे, शागिर्द ऐं मुआशिरे खे वॾी तब्दीली ॾांहुं वठी अची सघनि। बख्तावर जाम चयो त आउं तरक़ी पसंद खे जस थी ॾियां त शागिर्द जदोजहद जे हीरोज़ खे बेटा पेश करण लाइ हीअ तक़रीब कोठाई आहे। ज़िंदा क़ौमूं ई पंहिंजे हीरोज़ खे यादि कंदियूं आहिनि। 1967 में शागिर्दनि जो एहतिजाज 1 यूनिट जे ख़िलाफ़ हो। उन वक़्तु मुंहिंजे बाबा जाम साकी जो उन जदोजहद में अहम किरदारु हो। तक़रीब में सियासी समाजी अॻवाननि, पार्टी वर्करनि ऐं शागिर्दनि वॾी तइदाद में शिरकत कई। मिर्ज़ा फारम बदीन ते हुकूक सिंध मार्च जे अॻवाननि जी पुरहुजूम प्रेस कॉन्फ्रेंस में शाह महमूद कुरैशी, वफ़ाक़ी वज़ीर डॉक्टर फ़हमीदा मिर्ज़ा, डॉक्टर ज़ुल्फ़कार मिर्ज़ा, वफ़ाक़ी वज़ीर अली ज़ैदी, हुसैन मिर्ज़ा शामिल हुआ। शाह महमूद कुरैशी प्रेस कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे चयो त बदीन तीर खे टोड़े छॾियो। सिंध जे ॿियनि ज़िलनि खे बि सोचणु घुरिजे। बिलावल जो सरकारी वसाइल तहत जलसो हो। बिलावल जो मुल्तान वारो जलसो न थियण ते खेसि मायूस थियणु घुरिजे। पंजाब में PP कमज़ोर आहे। बदीन समेत सॼी सिंध असांजो पुरजोश इस्तक़बाल कयो। हिननि चयो त सिंध मसीहा ॻोल्हे रही आहे ऐं सिंध में इंसाफ़ न आहे। तरक़ी जो फीथो रुकियल आहे। बदीन में मंशात हले थी ऐं सिंध में तब्दीली हवा लॻी चुकी आहे। पंजाब बलोचिस्तान सरहद में PP ख़तम थी चुकी आहे। बिलावल जा तर्जमान चवनि पिया त कुरैशी ख़ाली कुर्सियुनि खे ख़िताब करे रहियो आहे। जलसनि जा फुटेजिस ॾियण लाइ तयारु आहे। यूक्रेन में रहियल पाकिस्तानी महफ़ूज़ आहिनि। यूक्रेन ऐं रूस में हलंदड़ ॻाल्हियूं ख़ुशि आईंदा आहिनि। शाह महमूद कुरैशी चयो त भाण ब्लैक ते विकिरो कयो वियो, जंहिं सबबु महांगो थियो। सिंध जे माण्हुनि खे हेल्थ कार्ड ॾियणु चाहियूं था। सिंध हुकूमत हेल्थ कार्ड लाइ रुकावट बणियल आहे। डॉक्टर फ़हमीदा मिर्ज़ा चयो त NFC अवार्ड में सिंध खे 9000 अरब रुपया मिलिया आहिनि, जेके करप्शन जे वर चढ़ी विया। नाज़रीन, कोटड़ी में सिंधी अदबी संगत ज़िले जामशोरे ऐं बज़्म ग़ालिब मलकानी तरफ़ां ॿिनि इल्मी ऐं अदबी शख़्सियतुनि कहाणीकार इक़रार मदोश सुमरे सां मोहबतनि भरी राण नामूर स्कॉलर इल्ताफ़ मलकानी जी सदारत में मल्हाई वई। लेखक महबूब सिंधी, हाकिम लिगारी, सुगर शाइर सुलेमान जुणेजो, शबीर बंग, काज़ी बदर मेहमाननि में शामिल हुआ। तक़रीब खे ख़िताब कंदे सिंधी अदबी संगत जे अॻवान महबूब सिंधी चयो त रमज़ान लाहौती ऐं इक़रार सुमरो ॿई सिंध जूं खावड़ी शख़्सियतूं आहिनि। हिननि बहितर अंदाज़ में पंहिंजे समाज लाइ मुस्बत किरदारु अदा कयो आहे। सदारती ख़िताब कंदे अल्ताफ़ मलकानी चयो त ही ॿई दोस्त रमज़ान लाहौती ऐं इक़रार मदोश सिंध जा आशिक़ आहिनि। इहे ॿई किरदार क़ौमी भलाई लाइ पाण निभाए रहिया आहिनि। अहिड़नि किरदारनि खे ज़िंदगी में मनता ॾियणु असांजे फ़र्ज़ में शुमार हो। हाकिम लिगारी चयो त इक़रार मदोश सुमरो हिकु कहाणीकार ऐं शाइर जी हैसियत में पाण निभायो आहे। तक़रीब खे काज़ी बदर, लेखक असगर गाॾई, ज़ुल्फ़कार हालार सुमरो, ज़ुल्फ़कार उस्तमानी, एडवोकेट मजीद लांगा पिणु ख़िताब करे रमज़ान लाहौती ऐं इक़रार मदोश जी शख़्सियतुनि ते रोशनी विधी। बदीन क़ौमी अवामी तहरीक पारां सिंधियाणी तहरीक जी बहादुर अॻवान सालिया गोपांग जी वरसी तक़रीब हज़ारे माण्हुनि जी शिरकत। अयाज़ लतीफ़ पलीजो, परवीन रिंद, मज़हर राहूजो, ज़ीनत समूह, डॉक्टर अज़ीज़ टालपुर, अब्दुल रशीद गोपांग, अमीर आज़ाद पवन, ख़ादिम टालपुर, रहीम बख्श गादई ऐं ॿियनि जो ख़िताब सक़ाफ़ती गीतनि ऐं टेबलोज़ ज़रिए भेटा पेश। उन मौक़े ते क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह ख़िताब कंदे चयो त औरतुनि खे अॻियां अचिणो पवंदो। सिंध में औरतूं गैर महफ़ूज़ आहिनि। जुर्गाई निज़ाम हली रहियो आहे, जंहिंजो ख़ात्मो ज़रूरी आहे। हिन चयो त सिंध में औरतुनि सां ग़ुलामनि जहिड़ो सलूक आहे। न्याणियुनि खे अॻवा ऐं क़त्ल कयो थो वञे। औरतुनि ते तशद्दुद इंसानी हक़नि जी संगीन भञकड़ी आहे। सिंधियाणी तहरीक जी जदोजहद ऐं किरदार खां मुतासिर थी मज़हबी ऐं वफ़ाक़ी तंज़ीमुनि बि औरतुनि खे अॻियां आंदो आहे। काज़ी अहमद भरिसां सरकारी खूह स्टाफ ते 1 साल अॻु ख़ाली जाइ मां रेती में पूरियल पुराणो गरियल नामालूम शख़्स जो लाश पुलिस खे हथायो हो, जंहिंजी FIR काज़ी अहमद थाणे ते नामालूम जवाबदारनि मथां दाख़िल कई वई हुई। काज़ी अहमद पुलिस उन क़त्ल केस में 2 जवाबदारनि मसमात फातिमा ऐं मोहम्मद करम खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। काज़ी अहमद थाणे ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे DSP ऐं SHO चयो त 1 साल अॻु सरकारी खूह स्टाफ तां हिकु ख़ाली जाइ मां लाश हथायो। लाश जी सुञाणप मेड़ वासी अहमद चांद जो तौरु थी हुई। खेसि पंहिंजी ज़ाल फातिमा पंहिंजे चाहींदड़ मोहम्मद करम सां गॾिजी खेसि क़त्ल करे लाश घर अंदरि रेती में पूरे जाइ ख़ाली करे पंजाब फ़रार थी विया। इसकी जांच हलंदड़ हुई। काज़ी अहमद भरिसां टिमूर स्टाफ वटां खेनि गिरफ़्तार कयो वियो, जिन क़त्ल जो एतिराफ़ पिणु कयो आहे ऐं ॿिन्ही जवाबदारनि खे काज़ी अहमद सिविल कोर्ट में पेश कयो वियो। नाज़रीन, ही हुयूं अॼु अहम ख़बरूं। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.dailykalyan.com ऐं असांजी YouTube चैनल ऐं Facebook पेज डेली कल्याण।